विसारे न सघे ॿियूं सदा यादि रहंदियूं अव्हां जूं वफ़ाऊं कंबर वारा साईं। विसारे न सघे ॿियूं सदा यादि रहंदियूं अव्हां जूं वफ़ाऊं कंबर वारा साईं। असांजो सहारो आहिनि अॼु बि सोणा अव्हां जूं दुआऊं कंबर वारा साईं। विसारे न सघे ॿियूं सदा यादि रहंदियूं अव्हां जूं वफ़ा। فصلا قاطعا بين الحلال والحرام كما قال الله سبحانه وتعالى فانكحوا ما طاب لكم من النساء مثنى وثلاث ورباع فإن خفتم ألا تعدلوا فواحدة. وقال النبي صلى الله تعالى عليه وسلم النكاح من سنتي فمن رغب عن سنتي فليس مني. وعنه صلى الله تعالى عليه وسلم تناكحوا وتوالدوا وتكاثروا فإن يباهي بكم الأمم. ثم اعلموا رحمكم الله يوم القيامة أن الخاطب راغب والمخطوبة مرغوبة والمهر علامات راضية والنكاح ينعقد بالإيجاب والقبول بحضور شاهدين مسلمين عاقلين بالغين حرين أو حر وحرتين. وصلى الله تعالى على حبيبه سيدنا محمد وآله وأصحابه أجمعين. कंबर वारा साईं। हिदायत जो रस्तो अव्हां ई ॾेखारियो जीअण जो सलीको अव्हां ई सेखारियो। हिदायत जो रस्तो अव्हां ई ॾेखारियो जीअण जो सलीको अव्हां ई सेखारियो। असांजे मथां आहिनि अव्हां जूं अणखुट अताऊं कंबर वारा साईं। विसारे न सघे ॿियूं सदा यादि रहंदियूं अव्हां जूं वफ़ाऊं कंबर वारा साईं। ॾिनई अहले सुन्नत ले कुर्बानियूं साईं मञीदास तुंहिंजो महिरबानियूं साईं। ॾिनई अहले सुन्नत ले कुर्बानियूं साईं मञीदास तुंहिंजो महिरबानियूं साईं। अव्हां जे करे सभु सुनी नाज़ सां था घुमनि लोॾे ॿाहूं कंबर वारा साईं। विसारे न सघे ॿियूं सदा यादि रहंदियूं अव्हां जूं वफ़ाऊं कंबर वारा साईं। कॾहिं मींहं पत्थरनि जा तोते वसायूं करे पऊं धमाका ऐं गोलियूं हलायूं। कॾहिं मींहं पत्थरनि जा तोते वसायूं करे बम धमाका
ऐं गोलियूं हलायूं ख़ुदा तोखे गालिब रखियो हर जॻह ते दुश्मन मथां कंबर वारा साईं विसारे न सघे ॿियूं सदा यादि रहंदियूं अव्हां जूं वफ़ाऊं कंबर वारा साईं।